इन करे ॾिसंदा जॾहिं भी असांजी कॾहिं दिलि सां कंहिंखे प्यार थींदो आहे, दिलि सां कंहिंखे चाहींदा आहियूं, उते सभ खां पहिरीं दिमाग़ छॾींदो आहे। पोइ जेको कोई चवे छो कि दिमाग़ कोन्हे, कुझु कोन्हे, कीअं अथसि, पर पोइ पंहिंजी हूंदो आहे, जेको तूं चवे मां ओड़ो ई आहियां, जेको ई आहियां। जॾहिं असां संसारी तौर कंहिंसां दिलि लॻंदी आहे, उते ई दिमाग़ कमु न कंदो, त पोइ जॾहिं उन मालिक सां, ईश्वर सां, सतगुरु सां, प्रभु सां दिलि लॻे, त पोइ उते दिमाग़ कमु छा कंदो? दिमाग़ उते पंहिंजो पाण शीश झुकी पवंदो आहे, दिमाग़ उते झुकियल ई हूंदो आहे, उते दिमाग़ रहंदो ई न आहे, उते सिर्फ़ु प्यार, मोहबत, सचाई, पवित्रताई हूंदी आहे। ऐं दिमाग़ ई अशांति जो कारण हूंदो आहे। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि जी दावनि में जेको ईंदा आहियूं, उहो पंहिंजो शीश झुकाइण ईंदा ऐं उते पहुचण सां ई असांजो शीश झुकंदो आहे। जेको शीश झुकंदो आहे उनजो मक़सदु हक़ीक़त में इहो हूंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं बि साम्हूं ईंदा आहियूं उन्हनि संतनि महात्माउनि जे, त सभ खां पहिरीं अची करे साम्हूं बीहंदा आहियूं। बीहण सां अखियूं बंदि थींदियूं आहिनि पंहिंजो पाण, ऐं बंदि थी करे अखियूं झुकी, कंधु झुकी पवंदो आहे। उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त अचण सां ई सभ खां पहिरियों सॼो दिमाग़ उनजो दर्शन कंदो आहे। ऐं जॾहिं उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि जा गुण, उन्हनि जी सचाई, उन्हनि जी पवित्रताई, उनजो नाम, ध्यानु, सिमरन, सत्कर्म, चङाई जॾहिं सॼी साम्हूं उनजे ॾिसण में ईंदी आहे, त उन्ही खे ॾिसी करे पोइ ॼण अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, यानी उन्हनि जी चङाइनि ऐं गुणनि खे पंहिंजी अखियुनि में आणींदा आहियूं, पंहिंजे अखियुनि में बंदि कंदा आहियूं, पंहिंजे दिमाग़ में भरींदा आहियूं। ऐं उनजी पवित्रताई, चङाइनि, सिमरन खे, सत्कर्मनि खे पंहिंजे दिमाग़ में भरे करे ॼण उन मालिक खे अरदास हूंदी आहे त मालिक हाणे जेका तुंहिंजा गुण आहिनि, तुंहिंजूं चङायूं आहिनि, बसि अखियूं बंदि यानी इहे ई मुंहिंजे अंदरि में हुजनि। ऐं पोइ कंधु झुकंदो आहे, अहिड़ी रहमत करिए सभु चङायूं, पवित्रताई, सचाई मुंहिंजी दिलि में अचे, मां बि तो वांगुरु शुद्ध थिया, पवित्र थिया, तोखे अंदरि में बि आहियां, बसि तोखे ई रमाया। तंहिंजे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं, त पोइ पंहिंजो दिमाग़ खणी करे ईंदा आहियूं, पर दिमाग़ में उन मालिक जी चङाई ऐं पवित्रताई भरे पंहिंजे दिलि में मालिक खे विहारे पोइ तो वापसि वेंदा आहियूं। ऐं दिलि में विहारे वेंदा आहियूं त यानी पोइ दिलि में सिर्फ़ु प्यार, मोहबत, सचाई, पवित्रताई उहा रहे। उते पोइ असांजे अंदरि में वाद विवाद, ॿियूं चीज़ूं, ॿियूं खामियूं उन्हनि खां दूर थी वञे। उनजे लाइ प्यार हुजे, प्रेम हुजे, श्रद्धा हुजे। ऐं जिते श्रद्धा ऐं प्रेम उते दिमाग़ रहंदो ई न आहे। ऐं जिते दिमाग़ न हूंदो उते त पोइ कंहिंजे लाइ कोई भाव, कोई ग़लति वीचार, कोई कुझु ख़्यालु ईंदो ई न। ऐं असांजो सॼो जीवन श्रद्धा भाव सां भरिजी करे हलंदो। तंहिंजे करे असां पंहिंजो विश्वास ऐं श्रद्धा रखी करे जॾहिं ईंदा आहियूं, त पोइ जॾहिं श्रद्धा ऐं विश्वास हूंदो आहे त पोइ जेको घुरंदा आहियूं उहो सभु कुझु पाईंदा आहियूं। छाकाणि त मालिक हमेशह असांजे विश्वास ऐं यकीन खे ॾिसंदो आहे, असांजी सचाई ऐं पवित्रताई खे ॾिसंदो आहे। असां जॾहिं बि उन ईश्वर जो, सतगुरु जो, मालिक जो नालो खणंदा आहियूं त सभ खां पहिरीं चवंदा आहियूं असांजे अंदरि खे ॼाणे थो, असांजी नीयत खे सुञाणे थो, असांजी दिलि खे सम्झे थो। असां कॾहिं बि न चवंदा आहियूं असांजे माल खे ॾिसे थो, असांजे चहिरे खे ॾिसे थो, असांजे सामान खे ॾिसे थो, अहिड़ो असां कुझु बि न चवंदा आहियूं।
जेको अंदर के जाने थो, नियत के सुञाणे थो, उनजो मक़सद आहे जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे, जहिड़ा असांजा वीचार हूंदा आहिनि, त उहो ई असांखे मिलंदो आहे। तंहिंजे करे इते दिलि जो भाव असां पैदा करे विया, छाकाणि त जहिड़ी असांजी सोच हूंदी आहे रहमत ओड़ी बदिलजी वेंदी आहे। असांखे मालिक ॾींदो आहे, पर यादि रखणु खपे उहो त ॾींदो आहे, असां कहिड़ा आहियूं। मालिक जी रहमत ईअं हूंदी आहे जीअं बरसाति, बरसाति जे पाणी जेको रंग कोई रूप न हूंदो आहे। जहिड़े रंग जो बर्तन रखंदासीं जहिड़ो पाणी में ओड़ो पवंदो। बर्तन ॻाढ़ो हूंदो, पाणी ॻाढ़ो ॾिसण में ईंदो। बर्तन नीरो हूंदो, पाणी नीरो ॾिसण में ईंदो। बर्तन साओ हूंदो, पाणी साओ ॾिसण में ईंदो। जहिड़ो बर्तन हूंदो ओड़ो पाणी ॾिसण में ईंदो, उहो रंग पाणी जो ॾिसण में ईंदो। साॻे नमूने जेकॾहिं असांजी सोच, पहुतर, वीचार, शुद्ध ख़्याल, बहितर भावनाऊं चङियूं हूंदियूं, त उहा रहमत चङाई, पहुतरताई ऐं भलाई में कन्वर्ट थी वेंदी। ऐं असां ओतिरो सुख, शांति, समृद्धि, चङाई ऐं पहुतरताई खे पाईंदासीं। पर जेकॾहिं असांजे अंदर में सार, जलन, क्रोध, कंहिंजे लाइ ग़लति भाव हूंदो, त पोइ हू असांजे अंदर खे ॼाणंदो आहे। कॾहिं इहो न सोचूं ॿिए जे अंदर खे ॼाणींदो आहे। त जेको असांजे अंदर में हूंदो असांखे उहो ई मिलंदो आहे, रहमत उनमें कन्वर्ट थी वेंदी। यानी असांजो साड़, जलन, क्रोध, दुख, तकलीफ़ असांखे ईअं लॻंदो असां ॿिए लाइ चऊं था, पर हक़ीक़त में पंहिंजो पाण में त कन्वर्ट थी वेंदी। तंहिंजे करे इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते कॾहिं बि ग़लति भाव लाइ न, कंहिं ॿिए जे लाइ बि न, छाकाणि जहिड़ो सोच त असांजी आहे, ॿिए जी त आहे कोन। तंहिंजे करे उहा रहमत असां में कन्वर्ट थींदी आहे। तंहिंजे करे इते जेको आहे कंध खे झुकाइबो आहे, यानी दिमाग़ खे झुकाइबो आहे। कंहिंजे लाइ असां साड़, जलन, क्रोध, जलेसी खणी करे न वियूं। पंहिंजो पाण खे शुद्ध करे अचूं, पंहिंजी दिलि खे पहुतर करे अचूं, छाकाणि त हिते असांजी हर चाहत पूरी थींदी। जेकॾहिं असांजी ग़लति सोच, ग़लति वीचार बेशक लॻंदो ईअं की ॿिए जे लाइ, ॿिए खे पीटींदा पियूं, पर आहे असांजी, उहा असां में चेंज थी वेंदी। तंहिंजे करे हिते दिमाग़ में कंहिंजे लाइ ॿियाई, द्वैत भाव न रखी करे, पर प्यार ऐं प्रेम सां जॾहिं भरिजी करे उन मालिक ॾे ईंदासीं त घुरंदासीं, त पोइ उहो प्यार ऐं प्रेम असांजे अंदर में एतिरो भरिजी वेंदो, जे दोस्त दोस्त हूंदा ई सही, पर दुश्मन में दोस्त बणिजी वेंदा। कोई दुश्मनी रहंदी न, कोई जलेसी रहंदी न, साड़ रहंदो ई न, सभु कुझु बहितर थी वेंदो।